कही आहे जवाब पुट तू न घबरा मां मोला दादा ज़बान कही आहे मोला दादा मां आहिनि वॾो भाउ हा जवाब पुट तू न घबरा मां मोला दादा ज़बान कही आहे थोरो तव्हां पहुतो हुजे बाबा जवाब पुट तू न घबरा मां मोला दादा सां ज़बान कई आहे हिन चकर वरा अचे मोला दादा जवाब पुट तू न घबरा मां मोला दादा ज़बान कही आहे जवाब पुट तू न घबरा इहे सीन में मां मोला दादा सां ज़बान कई आहे बाबा तू छोकिरी चांहि ॾे लो हली अचो हली बाबा हली वठो थोरो जवाब मुस्कुराए के थोरो ॾिसी वरी हिनखे ॾिसी थोरो डर बि चङी हा थोरो मूंखे ॾिसी बि ठर इते बाबा इते बि बाबा जवाब चांहि चांहि पी कैमरा बंद आहे न बाबा हेॾा थी कैमरा बंद आहे कैमरा बंद आहे बंद अच्छा मां तो नहीं अखियुनि जा रुमाल हाँ क्यों आ चाचा मूंखे यकीन आहे त तव्हां सचा इंसान आहियो अञा थोरो टिकाए चओ बाबा दिलि सां ॻाल्हि जिगर सां ॻाल्हाए चांहि तयार थी चाचा मूंखे यकीन आहे त तव्हां सचा इंसान आहियो हिते चओ हाँ बाबा जवाब तमामु भलो माण्हू आहे चएसि तूं चए हाँ बाबा जवाब तमाम सुठो माण्हू आहे सुठो छोकिरो आहे चएसि जरा चओ हाँ बाबा जवाब तमाम सुठो छोकिरो आहे और जवाब अगर देखो जवाब हेॾे बुक खीस मुस्कुरा खिल थो ईअं खिल जो मुंहिंजे पीउ जी शादी ते ईंदी आहे हा अरे हेॾे ॾिसो बाबा हाँ मां तूं बिल्कुलु सच थी चए बाबा चएसि हा मां तूं बिल्कुलु सच थी चवें अदा हेॾा यार अलाए कहिड़ी तोखे परेशानी आहे हाँ बाबा चएसि भरा चओ हा मां बस यार दाइन वांगे घंटे भरा चओ बाबा हा मां तूं बिल्कुलु सच थी चवें सिकंदर पहिरें घंटी पहिरें खणी थो वञे पुट जेतिरो थी सघेव पढ़ो तालीम ॾे ध्यानु दाइन वारी घंटे घुमाई थो पुट जेतिरो थी सघेव तव्हां ॿई पढ़ो तालीम ॾे ध्यानु ॾे पुट जेतिरो थी सघेव पढ़ो तालीम में ध्यानु ॾियो पोइ तव्हां जीअं चवंदो मां तीअं कंदुसि पोइ जीअं तव्हां चवंदो तीअं मां कंदुसि मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे ओके बाबा अचो बाबा ख़बर आहे ओके ऐं दादा सिकंदर खोखर ऐं असांजो वाजिद कलोड़ो साहब परे आयो थी लेगाड़ी दाल वरी वीडियो में आहे अचो बाबा अचो बाबा जलेबी न हेॾो सही तव्हां हेॾो चओ अस्सलाम वालेकुम या अली मदद जी सिंध जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी ॿोली मां तव्हांजो पंहिंजो दोस्त तव्हांजो पंहिंजो भाउ सत्तार लाल मंजू हीअ असांजी फिल्म जी रिकॉर्डिंग आहे मोहबत जो कसम हिन फिल्म जो जेको डायरेक्टर आहे मां तव्हांजो पंहिंजो भाउ सत्तार लाल ऐं हीअ जेकी फिल्म जेकी स्टोरी लिखी आहे वाजिद आज़ाद हुलियो